दादू पुलिस जी सियालकोट में कामयाब कार्रवाई। दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। सियालकोट जे ख़तरनाक इलाइक़े बंदरयार मड़ा में 5 महीना अॻु मुबैना तौर अगवा थियल शादीशुदा औरत बाज़ियाब। एसएसपी दादू अमीर सऊद मक्सी। कार्रवाई दौरान ए सेक्शन थाणे जे एसएचओ नूर मुस्तफ़ा पठान हिकमत अमली सां पुलिस एहलकारनि खे वेस लुंगियूं ऐं कुर्ता पाराए कई वई। अमीर सऊद मक्सी सिंध हाईकोर्ट हैदराबाद में नारी जे पीउ हमज़ो ख़ान सोलंकी पिटीशन दाख़िल कराई हुई त अगवा थियल नारी बाज़ियाब न पई थिए, जंहिं ते सिंध हाई कोर्ट एसएसपी दादू खे सख़्त हिदायतूं कंदे मुख़्फ़ी औरत खे बाज़ियाब कराए 21 अक्टूबर ते अदालत में पेश करण जा हुकुम ॾिना। मज़दूराबाद मोहल्ला चांडिया कॉलोनी जे रहवासण रुखसाना ज़ाल गुलज़ार सोलंकी धीअ हमज़ो सोलंकी खे बाज़ियाब कराए 21 अक्टूबर ते सिंध हाई कोर्ट में मां पाण पेश कंदसि। एसएसपी दादू जॾहिं त अगवा जो केस ए सेक्शन थाणे ते वालिद हमज़ो ख़ान सोलंकी जी फरियाद ते दाख़िल थियल हो। हुन कामयाब कार्रवाई में इंस्पेक्टर नूर मुस्तफ़ा पठान जो अहम किरदार रहियो, जिन पंहिंजी पेशावराना महारत ऐं तजुर्बे सां हमेशा पुलिस डिपार्टमेंट जो नालो रोशन कयो आहे। एसएसपी दादू इंस्पेक्टर नूर मुस्तफ़ा पठान पंहिंजी सर्विस दौरान नाइस हैदराबाद दादू ऐं कराची में ख़िदमतूं ॾींदे केतिरनि कामयाब कार्रवाइनि अंजाम ॾिनियूं आहिनि ऐं जुर्मनि जे ख़ात्मे लाइ हुन जूं ख़िदमतूं पुलिस खाते में इंतहाई क़दर जे निगाह सां ॾिठियूं वञनि थियूं। एसएसपी दादू एसएचओ ए सेक्शन नूर मुस्तफ़ा पठान ऐं संदसि टीम जी कामयाब कार्रवाई लाइ नक़द इनामात जी बि सिफ़ारिश कई आहे। एसएसपी दादू